नाज़रीन, नौशहर फ़िरोज़ ज़िले में भी सुभाणे मकानी चूंडनि लाइ पोलिंग सुभाणे थींदी, जंहिं लाइ पोलिंग जो सामान पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे ज़ाहिद काइम खानी। जी, सिंध में बल्दियाती इदारे के पहिरें मरहले में सुभाणे नौशहर फ़िरोज़ ज़िले में भी जेका है चूंड थी रही है, जंहिं हवाले सां जेको आहे पोलिंग अमले के जेको आहे DRO ऑफिस में जेको आहे इंतखाबी अमल के बेहतर बनाने लाइ सामान फराहम कयो पियो वञे। ऐं हिन वक़्तु जेको आहे नौशहर फ़िरोज़ ज़िले जे जेको DRO ऑफिस आहे हुते पोलिंग अमले के जेको आहे सामान फ़राहत कयो पियो वञे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त नौशहर फ़िरोज़ ज़िले में 2 म्यूनिसिपल कमेटी, 9 टाउन कमेटी ऐं 66 यूनियन काउंसिल ते जेका आहे सुभाणे चूंड थी रही आहे, जंहिंजे लाइ जेको इंतज़ामिया पारां 82 पोलिंग स्टेशन के इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे। 442 पोलिंग हसास आहिनि ऐं 151 जेके आहिनि पोलिंगूं नॉर्मल आहिनि। मुकमल तौर ते 962 पोलिंग स्टेशनूं जेके क़ाइमु कयूं वयूं आहिनि ऐं नौशहर फ़िरोज़ ज़िले में 9,24,545 वोटर्स जेके आहिनि पंहिंजी वोट जो इस्तेमालु कंदा, जंहिंमें जेको आहे मेल वोटरनि जो जेको तादादु आहे 5,03,566 आहे ऐं फीमेल जेके वोटर आहिनि 4,20,979 आहिनि। ऐं हिन सिलसिले में जेको आहे DRO नौशहर फ़िरोज़ मोहम्मद ताशमिन आलम सां बि जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ॾिसो सूरत हाल थिए त हुननि जो हिन सिलसिले में छा चवणु आहे, या हितां जेको पोलिंग अमलो आहे हुननि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। कि सिंध लोकल गवर्नमेंट 2022 के इलेक्शंस का फेज़ 1 का आज डिस्पैचिंग का डे और कल इंशाल्लाह हमारा पोलिंग डे जो कि है 26 को। हमारे ज़िले नौशहर फ़िरोज़ में 9 टाउन कमेटीज़, 2 म्यूनसिपल कमेटीज़ और 68 यूनियन काउंसिल्स हैं। उसके लिए आज हम अपना जो सारा इलेक्शन का मटेरियल है वो प्रिजाइडिंग ऑफिसर्स या पोलिंग स्टाफ जो है उनको यहाँ से और सारे तालुकों से डिस्पैच किया जा रहा है। टोटल नंबर ऑफ़ पोलिंग स्टेशन डिस्ट्रिक्ट नौशहर फ़िरोज़ के 696 हैं, जिसमें हमारे 2056 पोलिंग बूथ्स बनेंगे। इंतजाम ॾिसो ॿुधा माण्हू सभु दरबदर लॻा पिया आहिनि, को सिस्टम न आहे, का मैनेजमेंट न आहे। टीचर्स जेके बि आहिनि उहे सभु माना ख्वार बि था थियनि, लेडी टीचर्स आहिनि उहे बि दरबदर आहिनि। कंहिंजी ख़बर कोन्हे त प्रिज़ाइडिंग ऑफिसर कहिड़ो आहे, कंहिंखे ख़बर न आहे कंहिंजो मुंहिंजो APO कहिड़ो आहे। इंतज़ामिया सुठी आहे, ॾाढी बहितरीनु आहे, सुठो कोऑपरेटिव कयो अथनि। जी 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 पोलिंग जीअं ट्रेनिंग मिली आहे उन तहत कराईंदासीं इंशाल्लाह। सिक्योरिटी के हवाले से अव्हांखे ॿुधाईंदो हलां त डिप्टी कमिश्नर जेको DRO भी आहे मोहम्मद ताशमिन आलम, हुनजो चवणु आहे त जेके 82 इंतहाई हसास पोलिंग स्टेशन आहिनि हुननि में जेको आहे पंहिंजो CCTV भी जेके कैमरा भी लॻायूं वयूं आहिनि, लागू कयूं आहिनि। हिन खां अलावा जेको आहे रेंजर्स ऐं जेको आहे फ़ौज खे बि स्टैंड बाय रखियो वियो आहे। 3300 खां वधीक जेके पुलिस एहलकार आहिनि हुननि खे जेको आहे मुक़ररु कयो वियो आहे। जी।